जो मायूस समझती हैं उनके लिए ही मायूसी होगी, लेकिन आई थिंक हर दिन जो है वो सेलिब्रेट करना चाहिए। और वैलेंटाइंस हमारे यहाँ तो इतना ख़ास सेलिब्रेट नहीं होता, लेकिन हाँ, जब प्यार होता है, मोहब्बत होती है, सारी चीज़ें होती है, तो हर दिन बड़ा खूबसूरत होता है। हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। जेके छा चवंदा आहिनि नंढे माए ज़हन जे सोचण वारा कमज़ोर माण्हू आहिनि, उहे सोचीनि था ऐं सम्झो था त मोहबत जो को ॾींहुं न हूंदो आहे ऐं उनखे कंहिं ॿिए ज़ाविये में खणी वञणु। जेको वैलेंटाइन डे आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो छोकिरो छोकिरी जो न आहे। वैलेंटाइन डे माउ ऐं पुट जो बि थी सघे थो। वैलेंटाइन डे जेको आहे उहो ज़ाल मुड़ुस जो बि थी सघे थो, सुठनि दोस्तनि जो थी सघे थो। उनखे मोहबत जो ॾींहुं आहे, उनखे मोहबत जे ॾींहं सां मुंहिंजे ख़्याल में मल्हाइणु खपे। ऐं हूअं ई दुनिया में एतिरियूं नफ़रतूं एतिरियूं शयूं पैदा थी वियूं आहिनि, त अगरि ख़ुशियुनि जा लम्हा मिलनि था त उनखे इंजॉय करणु खपे। वैलेंटाइन डे असांजे इस्लाम में त अहिड़ी का शइ कोन्हे, न को असां जेको इन जो इस्लाम में कोई ज़िक्र आहे। इहे माण्हुनि पंहिंजे हिसाब सां वैलेंटाइन डे ठाहे छॾियो आहे। पर ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। चलो इन वैलेंटाइन डे ते माउ पीउ खे माण्हू विश करे सघे थो, भेण भाउ खे करे सघे थो। ज़रूरी त कोन्हे त औरत ऐं मर्द जो हिकिड़ो ई रिश्तो आहे, बसि असां उन ई हवाले सां वैलेंटाइन डे खे ॾिसूं। असां ॿिए नज़रिए सां बि इन शइ खे ॾिसी सघूं था ऐं पंहिंजे प्यारनि खे असां विश करे सघूं था। ॾिसो हिकिड़ी शइ खे जॾहिं को मूव थींदी आहे न का अहिड़े क़िस्म जी, त उन में छा हूंदो आहे कि हिकिड़ा नेगेटिव थींदा आहिनि, हिकु नेचुरल ॻाल्हि आहे। हिकिड़ा नेगेटिव हुन ते तजिया थींदा आहिनि, हिकिड़ा पॉज़िटिव थींदा आहिनि। नेगेटिव जेके कंदा तजियो त उन शइ खे ख़राबी कढणी आहे कंहिं शइ मां, त पोइ उहे माण्हू उहे हूंदा आहिनि त उहे कंहिं बि ॻाल्हि में ख़ुशि कोन हूंदा आहिनि। ऐं औरत जे लाइ ख़राबु सम्झणु मूंखे सम्झ में नथो अचे छो थो ख़राबु सम्झो वञे। छो त वैलेंटाइन डे ते असां पाण बि जेकॾहिं हालांकि मोहबत हर ॾींहं ते हुजणु खपे पंहिंजे रिश्तेदारनि सां, या जेके पंहिंजा असांजा आहिनि इमीडिएट असांजा रिश्ता आहिनि, असांजा दोस्त हूंदा आहिनि, असांजा जेको बि रिश्तो आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो केरु ख़ासि ॾियारो मल्हाए थो त हुन में मुंहिंजे ख़्याल में का बुराई त आहे कोन। ऐं न ई हिनखे औरत जे लाइ बुरो सम्झो वञे त को औरत ते को दॿो पियो अचे या हुनजे किरदार ते काई का ॻाल्हि थिए। छो त जंहिंखे विश करिणो हूंदो, जंहिंखे को त ज़ाहिर पंहिंजो ज़ाती हुनजो फेल आहे,